नाज़रीन हेडलाइंस वठियूं आख़िर आगाह कंदा हलूं। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण बरसात दौरान वॾे वज़ीर सां शहर जे दौरे ते निकिरी पियो आहे। संदसि चवणु आहे त हिन महिल ताईं सूरतहाल बहितर आहे। वॾे वज़ीर पाण बरसात जो जाइज़ो वरितो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण दौरे दौरान ॻाल्हाईंदे चयो आहे त बरसात सबबि कराची जे हर ज़िले में काबीना मेंबर बहाली जे कम लाइ मौजूद आहिनि। शर्जील इनाम मेमण चयो त कराची में बरसात दौरान पूरो बल्दियाती अमलो पीपल्स पार्टी जा अॻवान ऐं वज़ीर अवाम जे विच में मौजूद आहिनि। संदसि चवणु हो त हिन महिल ताईं शहर जी सूरतहाल बहितर आहे। वॾो वज़ीर पाण जाइज़ो वठी रहियो आहे। आगाह कर रहा हूं। इतलात खाते जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण बरसात दौरान वॾे वज़ीर सां शहर जे दौरे ते निकिरी पियो। संदसि चवणु आहे त हिन महिल ताईं सूरतहाल बहितर आहे। वॾो वज़ीर पाण बरसात जो जाइज़ो वठी रहियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण दौरे दौरान ॻाल्हाईंदे चयो आहे त बरसात सबबि कराची जे हर ज़िले में काबीना मेंबर बहाली जे कम लाइ मौजूद आहिनि। शर्जील इनाम मेमण चयो त कराची में बरसात दौरान पूरो बल्दियाती अमलो पीपल्स पार्टी जा अॻवान ऐं वज़ीर अवाम जे विच में आहिनि। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शब्बीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शब्बीर, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह समेत सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह हड़कल बरसात दौरान शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरो कयो आहे। इतलात खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण उन मौक़े ते चयो आहे त वॾे वज़ीर सां शहर जे दौरे ते असीं निकितल आहियूं जो कराची जे हर ज़िले में काबीना मेंबर बहाली जे कमनि लाइ मौजूद आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त कराची में पूरो बल्दियाती अमलो पीपल्स पार्टी अॻवान ऐं सूबाई वज़ीर अवाम जे विच में मौजूद आहिनि। हुन चयो त हिन वक़्तु ताईं शहर जी जेका सूरतहाल आहे उहा बहितर आहे ऐं वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पाण शहर जे दौरे ते निकितल आहे ऐं बरसाती कम जे निकाले पाणी जो जेको कमु आहे उनजो जाइज़ो वठी रहियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।